जंहिंजो नालो खणा त चप चुमी ॾियां अल्लाह जंहिं ते दुरूद पढ़ा त मुंहिंजा सवाब वधनि एड़े जानिया सा दिल बर नबी सा यार जमाली साहब चांडिया साहब वफा करे वञो कहंदा न नबी सोने सा वफा चेजो क्या भरोसा है जिंदगी का क्या भरोसा है जिंदगी का बस गुजार रहे कपड़े बदल बदल कर एक दिन ऐसा आएगा एक कपड़े कफन में उठा कर ले जाएंगे कंधे बदल बदल कर शायर चे तो यारो हिकड़ो ॾींहुं अहिड़ो ईंदो ओ कपड़न बदलाइण जी ज़रूरत कोन पवंदई जिस्म ते हिकड़ो ई कपड़ो हूंदो ओ जंहिंखे कफन चइबो आहे शायर चे तो हाणे कपड़ा कोन मटींदई कुल्ला मटींदा कब्रिस्तान ॾे खयों पिया वेंदई आओ की न आवाज खोले छो जोर थो जा रहा है साह के छिके दो हाँ ना थोड़ा खोले अजीज दोस्तों भाइरों ऐं बुजुर्गो कमों पेश पूरो साल गुजरण बाद एक दफ़ो ॿीहर वरी आख़िर में तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियूं और कंहिं शाइर चयो आहे न त उथी राधीअ रात जो कर मालिक खे सॾड़ा इएं सॾ अल्लाह खे जीअं माउ खे सॾ न बचड़ा आयाऊं रब खे सॾण रब खे राज़ी करण घड़ी सवाओ हिन मिठड़े जे सदके वेहंदासीं दीदार त कयो हिन जो इन अखियुनि सां तव्हां मोबाइलूं ॾिठियूं हूंदियूं ड्रामा ॾिठा हूंदा कूड़ियूं कचहरियूं पर अॼु हिन दिल भर जो दीदार कयो त हीअ रात मलाइक लिखी छॾनि त ए रब कसम खुदा जो हे जेका नज़र पएव थी मिठड़े क़ुरान ते इन्ही जो बि क़यामत जे ॾींहुं रब तव्हांखे सवाब अता कंदा बख्तन वारी नजर है जेका हिन सोने ते पवे दिल भर ते अजीज दोस्तों भाइरों ऐं बुजुर्गो अजो के हिन सालाना प्रोग्राम मुहतरम मुजाहिद मंठार अली डेपराणी चांडे साहब जन जी दावत ते ऐं उन जे फर्जंद अर्जुमंद कारी खालिद महमूद चांडे साहब जन जी दावत ते अवां जी खिदमत में अची करे हाजिर थिया मकसद इहो आ त पंहिंजे रब खे राज़ी करे उथूं अब मकसद इहो आ ॿियो ऐं यादि रखिजो जंहिंखो न रब राज़ी थी वियो त उन जा भितर बि सोना बणिजी वेंदा पोइ जेके हिन दिल भर जी मोहब्बत में आया हो घड़ी सवा वेही करे ॿुधण जे शौक़ में आया हो त साथी थोरो सुरी अचे वेझा थी विया इहे परियां दोस्तनि जी ख़िदमत में गुज़ारिश आहे त थोरो ईअं वेझा थी वेहंदव न त अल्लाह अवां खां अञा रब खां दुआ घुरंदासीं त रब तव्हां खां ईअं राज़ी थी वेंदो जो वरी नाराज़ ई न थींदो अजीज दोस्तों भाइरों ऐं बुजुर्गो जलसे जो उन्वान आहे शान सहाबा व अहल बैत माना सहाबा इकराम जो शान भी बुधाई दोस्तों दिल जी मोहब्बत सां मदीने वारे साईं जे मथां दुरूद शरीफ त पढ़ो अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम
अल्लाह तबारक व तआला को दुआ है त जेकी अॼु हिन प्रोग्राम में जलसे में तकरीरूं करे विया ऐं जन वेही ॿुधो ऐं ॿुधनि था, अल्लाह साईं उन्हनि जो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल फरमाए ऐं उन्हनि समूरनि खां अहिड़ो राज़ी थी वञे जो वरी रब नाराज़ न थिए। अज़ीज़ दोस्तो, हे कचहरियूं, हे प्रोग्राम, हे तॾे ते पलाल ते वेहण चओ हिन दिलबर जी जेको आहे सदके, पोइ जंहिं हिन जो अदब कयो उहो रंगजी वियो। आओ की न, जंहिं हिन दिलबर जो अदब कयो उहो रंगजी वियो। घर में जॾहिं को महिमान ईंदो आहे पोइ उन खां वेही हाल अहवाल वठिबो आहे। आओ की न, कीअं आहे, कीअं अचणु थियो आहे, पंहिंजा हाल अहवाल ॾे। कॾहिं हिन मिठड़े क़ुरान खां बि त हाल अहवाल वठो, कॾहिं हिन खां हाल अहवाल वधो त छो आहियूं। ऐं चांडिया साहब, जमाली साहब, असां तव्हां सोचो आहे त अलाए रब्बा हे क़ुरान तूं मोकिलियो आहे त असां मेड़ में खणी करे वञी पंहिंजी चोरी मोटायूं। आए रब करीमा, हिन क़ुरान खे तो इन्हीअ जे लाइ मोकिलियो आहे। असां त सोचूं था माण्हू पिया था सोचनि त रब हिन क़ुरान खे इन्हीअ लाइ मोकिलियो आहे। ओ जाते बाहि लॻे त खणी भॼूं, झेड़ो चे त खणी भॼूं, मेड़ में खणी हलूं चोरीअ जे लाइ। ओ देरे ते टंगे छॾियूं, मतां के चोर चोरी करे वञनि, दुकान में रखे छॾियूं, मतां चोर चोरी करे वञनि। आए रब करीमा, ए क़ुरान, आए अल्लाह, हिन क़ुरान खां त असां वालो कॾहिं वधोसीं कोन तो। मिठड़ा क़ुरान तूं छाजे लाइ आए, कॾहिं हिन खां हवाल वधो त तूं आयो छाजे लाइ। आए क़ुरान, अब थोरो हवाल वठूं। आए मिठड़ा क़ुरान असांखे त ॿुधाए, आए क़ुरान ॿुधाए असां वटि त माण्हू तुंहिंजो नालो क़ुरान मजीद पिया था खणनि। छा नालो था खणनि? क़ुरान में। आए रब जा क़ुरान ॿुधाए त सही तुंहिंजो नालो असुल कहिड़ो आहे। आए क़ुरान तुंहिंजो नालो असुल कहिड़ो आहे, असांखे बि त ॿुधाए। क़ुरान पाण ॾसींदो आहे, चए थो बल हुआ क़ुरान मजीद, मुंहिंजो नालो क़ुरान मजीद असुल खां। आए मिठड़ा क़ुरान ॾे ख़बर, भला असां त ॾिठो आहे माण्हू मतां को सम्झे त को तूं सऊदीअ खां आयो आहे। आए क़ुरान तूं कराचीअ जी कंपनीअ मां छपजी आयो आहे। आए क़ुरान ॾे ख़बर, तूं इस्लामाबाद जी कंपनीअ मां छपजी आयो आहे। आए क़ुरान ॾे हवालो, असुल तूं काथों जो ऐं काथों आयो आहे। क़ुरान पाण ॿुधाईंदो फी लौहिन महफूज़। चइजो सुभान। क़ुरान तो चवे दुनिया वारो, मां दुनिया जे कंहिं इंसान जो ठाहियल न आहियां, मुंहिंजो वतन असुल लोहे महफूज़ हुयो। लोहे महफूज़ मां आयो आहियां। आए मिठड़ा क़ुरान ॾे ख़बर, भला लोहे महफूज़ मां तोखे हिन जान में कंहिं मोकिलियो आहे। क़ुरान तो फरमाए, क़ुरान तो फरमाए नज़ल, क़ुरान तो फरमाए तंज़ीलुम मिर रब्बिल आलमीन। आए दुनिया वारा मूंखे मोकिलण वारो रब्बुल आलमीन थवा। आए क़ुरान ॾे ख़बर, भला आसमान लोहे महफूज़ खां तोखे केरो खणी आयो। क़ुरान ॿुधाए तो नज़ल बिरूहुल अमीन। चइजो सुभान। नज़ल बिरूहुल अमीन। आए दुनिया वारो मूंखे रब वटां रूहुल अमीन यानी जिब्राइल अलैहिस्सलाम खणी आयो।
आए कुरान ॾे ख़बर भला तोखे रब कहती लाथो काथे लथी। कुरान तो चवे त मूंखे रब्बा ओ सुने नबिया जी दिल ते लाथो। कांजी दिल ते मोहम्मद करीम चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हीं जी दिल ते मूंखे रब करीम लाथो। आए कुरान दी खबर सोने नबिया जी जबान तारबी और अरबन जी दौर में आए अरबन जी मुल्क में लथे भला असल का लोए महफूज का वटी आए मिठड़ा कुरान तुझी जबान अरबिया या मदीने मक्के वारन जे करे तुझी जबान अरबी थी वैया तने अरबी में लिखल वा। आए कुरान असा के तब ॿुधाए भला लोए महफूज में जो तू लिखल है तुझी ज़बान असुल केड़ी हुई। कुरान तो ॿुधाए बिलिसान अरबिय्यिम मुबीन बिलिसान चेदो मुझी ज़बान असुल को अरबी मुबीन चाहिए सुभान। कुरान तो चवे आए दुनिया वारो मुझी ज़बान असल खां अरबी होया। चो जन्नत में सब अरबी ॻाल्हाईंदा से चाहिए सुभान। आए कुरान दी खबर आयो छाजे लाया केड़ो हुक्म खणी आयो। कुरान तो फरमाए ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीह। आए दुनिया वारो मां वो किताब मुंह में कई किस्म जो शक शुबो ही कोने वा मुंह में का मटा सटा भी कोने वा मुंह में का अदला बदली अथव ही कोना। असल को कुरान टीह पारा हुयसी अज भी टीहन पारन में मौजूदा ओ क़यामत जे करीब ओ जने रब मुके घुराइंदो ओ मां रब पंजे वापस पंजे वतन हलियो वेंदुसि पर मां कुरान में फेर फारा शक शुबो ईंदो। हा साईं ऐ कुरान असां खे त ॿुधाए भला दुनिया जा खोड़ सारा किताब पढ़ूं था बस जीअं खणंदा वियासीं खोलींदा वियासीं तोखे हथ विझूं त कीअं विझूं। कुरान तो चवे तंज़ीलुम मिन रब्बिल आलमीन। कुरान तो फरमाए मां एड़े रब्बुल आलमीन जे तरफों आयल ओ जेको रब पाक 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 ज़ात मां एड़े नबी ते आयो आ ओ जेको नबी नबियन जो सरदार आ पर पाकन पाक आए दुनिया वारो जने मुखे हथ लायो ला यमसू इल्लल मुतहहरून। आए दुनिया वारो जने मुखे हथ लायो त पाक थी साफ थी वजू करे पो हथ विझजो इए हथ पाण तो दसी कदे न को पुछो त सही। आए कुरान केड़ियों गालियों खणी आयो आ। कुरान तो चवे मां आयो आ अल मालु वल बनून ज़ीनतुल हयात दुनिया। आए दुनिया वारो मां दस्याव थो त हे मालो ये मिल्कियत ये दौलत हे प्लाट हे ज़मीनूं हे जेको आॾो कर हे पुट अल मालो कुरान आ न वल बनून अल्लाह तू फरमाए माल ऐं बनून माना औलाद धियूं ऐं पुट। अल्लाह तू फरमाए ज़ीनतुल हयात दुनिया ऐं मुंहिंजा बाना दुनिया जी हयातीअ जी आरज़ी ज़ीनत। ये दुनिया जी आरज़ी ज़ीनत अथव घड़ी सवा जी इहो माल ऐं औलाद।
नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अगर न माल दुनिया में माल वॾी अहमियत वारो हुजे हा त रब साईं सभ खां वधीक मुसलमान खे ॾे। यादि रखिजो। छो जो मूसा अलैहिस्सलाम भी ये चयो, इन्नका तुवस्सिउ अलल काफिर व इन्नका तुक़द्दिरु अलल मुमिन। आए रब काफरन के एडो छोड़ी, अल्लाह काफरन के एडी दौलत बिना वतन दा रुगो तजुर्बा कंदा, वतन दा ऐश कंदा, वतन दा मला तू ठाराईंदा, वडियूं वडियूं गाड़ियूं ठाहींदा। आए रब करीमा, इन्नका तुवस्सिउ अलल काफिर। मूसा नबी चयो, आए रब काफरन के एडी दौलत तोनी, व इन्नका तुक़द्दिरु अलल मुमिन। आए रब पंहिंजे कलमे वारे बानन खे थोड़ी थोड़ी इहो छा माजरो। हां साईं, काफरन खे घणो, कलमे वारन खे थोड़ो। अबा इन्हीअ जे लाइ मूसा अलैहिस्सलाम त इहो अर्ज़ कयो, पर रब साईं फरमायो, मूसा जी मुंहिंजा अल्लाह, मूसा काफर जी जगह ॾेखारियां त मौत खां बाद कहिड़ी जगह अथसि। हा रब ज़रूर ॾेखार। त मूसा अलैहिस्सलाम ईअं पर्दो हटायो, छा ॾिठई त काफर बाहि में पिया था बड़कनि। उन्हनि जो खाद खोराक ख़तरनाक, बाहि जे वॾनि वॾनि अंगरनि बाहि टांडनि जे विच में पिया था बड़कनि। एॾी उन्हनि जी सज़ाए जो काफ़र सुजी उन्हनि जो हिकिड़ो कुल्हो 3 ॾींहंनि जे पंध जेतिरो वेकिरो सुजी थो वञे। अबा इन हवाले सां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ॿिया 2 वाक़िया बि फरमाया, बयान फरमाया। वो हिकिड़े शख्स जो वाक़ियो ईंदो आहे त वफ़ात करण ते वो मुसलमान हो, घुरे पियो पाणी ॾियो, सकरात जे टाइम ते पाणी ॾियो। हिकिड़ो काफ़र मरे पियो, चए पियो त मूंखे मच्छी खारायो, पर किताबनि जे अंदरि अचे थो मच्छी अहिड़ी जो नालो पियो खणे जेका उते जुई में हुई कोन। अल्लाह साईं जी कुदरत अहिड़ी त अचे वई, उहा अहिड़ी मच्छी जेका लभे ई कोन पई, और मिठे हुआ उन इलाइके जे पाणीअ में आंदी। इन काफ़र जा वारिस मार्केट ॾे विया मच्छी वठण लाइ, त यार ॾिसूं त सही इहा मच्छी त हिते मिलंदी कोन, वञी त ॾिसूं पोइ हिन जो नसीब मार्केट में जो पता त रब उहा मच्छी माराए हिननि खां अॻे उते पुॼाए छॾी। चइजो अब कंहिंजे लाइ, काफ़र जे लाइ। होॾो मुसलमान जी सकरात ॿिन्ही जी, हो अलॻि इलाइके में अलॻि, हो पाणी थो घुरे, उहा मच्छी हिननि वधी आंदऊं, घर आंदऊं, पचायूं, उनखे खारायूं, मच्छी खाई, उन ड्रह कयो, मौत अची वियुसि। मच्छी खाई ड्रह कयई, मौत अची वियुसि। पर याद रखो कंबर जा मुसलमानों, जॾहिं मुसलमान ते मौत अचे, पानी घुरंदे घुरंदे पाणीअ जो प्यालो ॾिनोसि। किताबनि में अचे थो त प्याले कीअं हथ लुॾंदे वधाई, उहो प्यालो बि हारजी वियुसि, साहो धणिया वाले मौत अची वियुसि। मलाइकनि खां रड़ियूं निकिरियूं, ए अल्लाह, ओ मूसा वारी ॻाल्हि, ए अल्लाह काफ़र खे उहा मच्छी भी आणे ॾिनई जेका इलाइके में ही कोन आई, मुसलमान खे पाणी भी नसीब न कई। ईअं हिकिड़ी टियों वाक़ियो फरमाइनि था, हिकिड़ो मुसलमान भी वञी दरिया में ॼारो उछलियो, काफ़र भी ॼारो उछलियो मच्छी जे लाइ, ॿिन्ही ॿेड़ा लाथा। मुसलमान पढ़ियो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, शुरू कयां तो रब जे नाले सां जेको मेहरबान है बाजार। हीअं करे ॼारो जो छिलई, सट जो ॾिनई, ॼारो खाली आयो,
होडो काफर भी जारो छलियो काफर पढ़ियो बिस्मिल्लाह वल मनात वल उज़ात काफर अच्छा पढ़ियो अब अरब भी काफर अरबी में होया ना होया अबू जेल वाला काफर सब अरब होया काफर पढ़ियो बिस्मिल्लाह लात केरो उन्हनि जो बुतो मनात उन्हनि जो बुतो उज़ात उज़ा भी उन्हनि जो चई बिस्मिल्लाह वल उज़ात वल मनात शुरू कया तो लात मनात उज़ात जे नाले सां इन चयो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम शुरू कया तो न रब जे नाले सां ओ जेको मेहरबान बाजारो आहे जेको मेहरबान आहे बाजारो आहे इन्हीअ जे नाले सां शुरू कया तो किताबन में अचे तो त सॼो ॾींहुं इन ॼारो उछलियो मुसलमान जो ॼारो खाली काफर उछले ॼारो भरियो अचेसि भरींदो अचेसि आख़िर में उन जो बेड़ो मच्छीअ खां भरिजी वियो हिन जो बेड़ो खाली हुयो आख़िरी में ॼारो जो उछले मुसलमान त हिकड़ी कुरड़ी पाथसि उहा बि पकड़ींदे पकड़ींदे छॾाए वयसि हाणे आसमान ॾे नज़रूं खणी करे तो चवे आए रब वमा मिन दाब्बतिन फिल अर्द इल्ला अल्लाह रिज़्क़ुहा आए रब तो पैदा कयो आ त रिज़्क़ भी तू खाराईंदे केर खाराईंदो आए रब मां तुझी रज़ा ते राज़ी हां अल्लाह तू खाली मोटायो आ पर रब मां तो को नाराज़ ना चौडे तभी शुक्र कजे खसे तभी शुक्र कजे त मलाइकन को रड़ियो निकरियो ए अल्लाह काफर बुतन के तो सडे उन्हीं जो बेड़ो मच्छी को भरे छड़ी ए तो के तो छडे सडे रब हिन जो ॼारो खाली हिन जो बेड़ो खाली ओ मूसा नबी वारी गाल रब साईं फरमायो मूसा जी मुंहिंजा अल्लाह ऐ मूसा नबी बुध मूसा तो के काफरन जो हंध ॾेखारिया आए रब मूंखे ज़रूर ॾेखार अल्लाह साईं दोज़ख जा पर्दा हटाया छा मूसा नबी ॾिसे त भिड़ा काफर पिया था बड़कन दोज़ख त मूसा अलैहिस्सलाम रड़ कर ए अल्लाह अगर काफर दुनिया जे अंदर सोन जे माला तुम में रहन आए रब काफर दुनिया जे अंदर अल्लाह चाहे जे को सोन जे थमन में खाइन रब वाउन में जहाजन में पिया उड़न आए रब करीमा अगर मौत खां बाद इहो हंध थन अल्लाह एड़ी जिंदगी हयाती खां बाद एड़ो अज़ाब थन अल्लाह त एड़ी जिंदगी खां माण्हू गरीब भलो एड़ी जिंदगी को भलो बिना जे काफरन जी एड़ी अयाशी को पो सजा एड़ी जाया त रब साईं फरमायो मूसा जी मुझे अल्लाह मूसा मुसलमानन जी जाय ॾेखारे ओ जेके बुख ते उन पानी भी नसीब न थियस वियो हलियो या हो जेको मच्छी वारो या जेको मूसा सवाल कयो हा रब ॾेखार इन्हनि जो हाल ये जो रब पर्दा हटाया त छा ॾिसन बेअक्वाबियूं आबारीक वकसिम मिन मईन ला युसद्दऊन अन्हा वला युनज़िफून वफाकियतिन मिम्मा यतखय्यरून वलहम तैर मिम्मा यश्तहून ॾाढा सुभान अजेड़ी सुभान अल्लाह करे ओ जमाली साहबन जे पाड़े वारो एड़ी सुभान अल्लाह कयो जो रब राज़ी थी वञे त भई जान भला बणजी वञे ॾाढा सुभान अल्लाह उथी आधी रात जो
कर मालिक खे सॾड़ा उथी आधी रात जो कर मालिक खे सॾड़ा सॾ अल्लाह खे जियां माउ खे सॾने बछड़ा चई जो सुभान अल्लाह मां भी तवा की दुआ करना आयो आए रब करीमा राजा 12 जाजन अल्लाह 11 घंटे मु टपी हलियो आए रब तुझी रहमत लई आया अल्लाह चिकी तदन ते पलाल ते वेठा थी रब तू इन को जो एड़ो राजी थी वने जो वरी नाराज ही न अल्लाह से फरमायो मूसा नबी जी मुझा अल्लाह आए मूसा नबी ने सुना जन्नत में न जो मुसलमान जो हाल दिसो मूसा नबी जो दिसे त जन्नत जे मजल में मलातुल में वाह जो गुलजारन में मजल में ओ किस्मत किस्मत जा रब मेवा पियो खाराइन वाह जो घर वारियों वाह जा सुकून मूसा नबी चवण लगो आए मुझा रब आए मुझा अल्लाह अगर दुनिया में मुसलमान बंगला तो वडी गाला कारियों वडी गाल ओ दुनिया जाए खड में पवन आए रब करीमा ओ मुसलमान दुनिया जे अंदर भली बई बाहू न हुजन बई जंगू न हुजन आए रब मुसलमान अकल में पंहिंजी जिंदगी बचाए जो अचे ईमान सां तौहीद सां जिंदगी गुजारे जो अचे ऐ अल्लाह जे मौत खां बाद इहा जाए तस त दुनिया जी टिडरीअ ते घुमण वारी जिंदगी भी बादशाही असल त कम अगते आ न ये तो आरजी जिंदगी आ हिते तो जेको आसो असां के मोकलियो वयो आहे कदे भी सोचो तो यार चक्कर छाए कलो को दिया असां बारा से अब ये चवंदा न चवंदा हर को चवंदा कलो को दिया असां नंढा से असां जे आडो यो कम थियो कलो को दी मना असां जी हयाती एकड़ो दी भी वडी गाल क़यामत जे दी एकड़ा इंदा चवंदा अल्लाह से फरमाइनन जो माखे जो नाराज करे आयो तो घणी जिंदगी दुनिया में गुजारियो हिकड़ा चवंदा यौमा ए अल्लाह दी गुजारे आयास ब्या चवंदा रब ये भुललान असां अधु ॾींहुं गुज़ारे आया अञा हिकिड़ा उथंदा चवंदा ए रब करीमा ये भी भुललान अल्लाह सां घड़ी सवा जिंदगी दुनिया में गुजारे आया अल्लाह साईं फरमाईंदो ॾियो ख़बर जेतिरो वक्त गुजारियो अब ये जेके क़यामत जॾहिं चवंदा घड़ी सवा गुजारियो अथऊं न ये पंहिंजी पूरी जिंदगी रही विया हूंदा 100 साल 70 साल 80 साल केतिरो भी ये पंहिंजी पूरी जिंदगी रही विया हूंदा तॾहिं भी छा पिया चवन घड़ी सवा गुज़ारियोसीं दुनिया में पोइ अल्लाह साईं चवंदुनि क़ालू ऐ रब जे आॾो जॾहिं ईंदा रब जे आॾो जो जॾहिं ईंदा त इहे मुंहं सड़ियल हूंदनि बाहि कारा थिया अल्लाह साईं फरमाईंदुनि तव्हां ॾे मुंहिंजे क़ुरान ॿुधाइण वारा आया कीनन قال كذلك تتك آياتنا आए दुनिया वारो मुझा बाना तवाने कुरान बुधाइण वारा कुरान जो आयतूं बुधायो कीनन अब तवा के कुरान जो आयतूं आलम सगुरा पढ़ी बुधाइंदा की न फनसीता अल्लाह जो फरमाए पुतवा एकड़े कन को बुधी बे कन को कडी प्या छ ए अल्लाह रब साईं फरमाए न मुंजा बानो पो छो न नमाज़ूं पढ़ंदा हो छो न कुरान जो तिलावत कंदा हो छो न रोजा रखंदा हो चवंदा क़यामत जेडी क़ालू रब्बना गलबत अलैना शिकवतुना आए रब सां ते निभाग चढ़ियो छा चवंदा बा हिते भी कंहिंखे चो नमाज नथा पढ़ो चवंदो साईं निभाग चढ़ियो मौली साहब हे कम नेकी जो नथा कयो साईं निभाग रोज़ो नथा रखो साईं निभाग भाई भलारो महीनो रमजान मुबारक जो साईं बस निभाग बस छा
क़यामत जे ॾींहुं बि चवंदा रब निभाग चढ़ियो है अफ़सोस जो असां इहे चङा कम कयूं। अर्ज़ बे कयुम त क़यामत जो ॾींहुं थींदो, हज़रत जिब्राइल अलैहिस्सलाम खे रब साईं घुराईंदो, चवंदुसि जिब्राइल जियो मुंहिंजा रब्बुल आलमीन, ऐ जिब्राइल दी ख़बर तो के मां तोरे तो किताब ॾिनुम काॾे कई। जिब्राइल चवंदो मुंहिंजा मिठा अल्लाह, अल्लाह तुंहिंजे नबी मूसा खे ॾेई आयुसि। अल्लाह साईं फरमाईंदो मूसा नबीअ खे हाज़िर कयो वञे, मूसा अलैहिस्सलाम खे हाज़िर कयो वञे। अल्लाह साईं फरमाईंदो आहे मुंहिंजा मूसा नबी जियो मुंहिंजा अल्लाह, ऐ मूसा नबी तोखे मुंहिंजो तोरे तो किताब मिलियो की न? हा मुंहिंजा अल्लाह तुंहिंजो तोरे तो किताब मूंखे मिलियो। ऐ मूसा नबी दी ख़बर तोरे तो किताब काॾे कई? अल्लाह तुंहिंजे बाननि खे ॿुधायो में, रब तुंहिंजे बाननि खे तोरे तो किताब ॿुधायो में। ऐ मूसा नबी जियो मुंहिंजा अल्लाह, ऐ मूसा नबी मुंहिंजो तोरे तो किताब कहीं यादि कयो की न? तोरे तो किताब कहीं क़यामत जी रब पुछा मूसा जी मुंहिंजा अल्लाह, मूसा इन मुंहिंजे तोरे तो किताब के कहीं तुंहिंजी उम्मत मूं यादि कयो की न? मूसा अर्ज़ कंदो आहे मुंहिंजा अल्लाह रब तुझे न तोरे त किताब खे कहीं भी याद कोन कयो। अल्लाह समूरन खां विसरी अल्लाह तोरे त किताब आसमानी किताब मूसा अलैहिस्सलाम खां क़यामत जी ॾींहुं पुछा थींदी चइजे रब कहीं याद कोन कयो, हर कंहिं खां विसरी। अल्लाह से फरमाईंदो मूसा नबी जियो मुंहिंजा अल्लाह, ऐ मूसा नबी दी ख़बर भला तो के तोरे तो किताब तो ते नाज़िल थियो? हा मुंहिंजा अल्लाह मूं ते तोरे तो किताब नाज़िल थियो। ऐ मूसा नबी जियो मुंहिंजा अल्लाह, ऐ मूसा नबी तोखे तोरे तो किताब यादि आहे की न? मूसा अलैहिस्सलाम अर्ज़ कंदो मुंहिंजा अल्लाह, ऐ रब करीम तोरे तो किताब मां मूसा नबीअ खां भी विसरी। अल्लाह नबी खां भी विसरी हो जंहिं ते नाज़िल थियो। अल्लाह साईं फरमाईंदो जिब्राइल जी मुंहिंजा अल्लाह, ऐ जिब्राइल तोरे तो किताब मूसा नबी दी तू खणी वए, आ मुंहिंजा अल्लाह मां खणी वयुसि। ऐ जिब्राइल दी ख़बर भला तोखे तोरे तो किताब याद आए की न? जिब्राइल अर्ज़ कंदो मुंहिंजा अल्लाह रब मूंखां भी तोरे तो विसरी। हा क़यामत जे ॾींहुं अल्लाह से वरी फरमाईंदुसि जिब्राइल जियो मुंहिंजा अल्लाह, ऐ जिब्राइल तोखे मां ज़बूर किताब ॾिनो। अब आसमानी किताब घणा? तौरेत, ज़बूर, इंजील, कुरान। ऐ जिब्राइल जियो मुंहिंजा अल्लाह, ऐ जिब्राइल तोखे ज़बूर किताब ॾिनुम। जिब्राइल काॾे कई? अल्लाह तुंहिंजो किताब ज़बूर तुंहिंजे नबी दाऊद खे ॾेई आयुसि। दाऊद अलैहिस्सलाम खे हाज़िर कयो वेंदो। ऐ दाऊद जियो रब्बुल आलमीन, ऐ दाऊद दी ख़बर तोखे मुंहिंजो ज़बूर किताब मिलियो की न? हा मुंहिंजा अल्लाह तुंहिंजो ज़बूर किताब मूंखे मिलियो। ऐ दाऊद जियो मुंहिंजा अल्लाह, ऐ दाऊद तो ज़बूर किताब काॾे कयो? अल्लाह पंहिंजे उम्मतुनि खे तुंहिंजे बाननि खे ॿुधायो। चइजो सुभान। दाऊद जी मुंहिंजा अल्लाह, दाऊद ज़बूर किताब खे कहीं यादि कयो की न? ए अल्लाह कहीं भी याद कोन कयो, सभिनी खां विसरी। दाऊद जियो मुंहिंजा अल्लाह, ऐ दाऊद जॾहिं दुनिया में ज़बूर पढ़ंदो,
दाऊद एडो मारब तोखे मिठो आवाज दिनो ऐ दाऊद जॾहिं ज़बूर किताब पढ़ंदे पखी उॾण छॾे ॾींदा वण लुॾण छॾे ॾींदा ओ जबल भी पिया झूमंदा ऐ दाऊद जॾहिं ज़बूर किताब तूं पढ़ंदे जानवर भी जंगल छॾे अची करे तुंहिंजे साम्हूं पेश थींदा इंसान बेहोश बणिजी वेंदा ऐ दाऊद एडो मिठो आवाज ॾिनो मां दाऊद तू ज़बूर किताब तोखे ॾिनुमि हा मुंहिंजा अल्लाह बेशक मूंखे ॾिनी ऐ दाऊद तोखे ज़बूर किताब यादि आहे की न क़यामत जे ॾींहुं दाऊद अलैहिस्सलाम अर्ज़ कंदो ऐ मुंहिंजा अल्लाह माखों भी ज़बूर किताब विसरी अल्लाह से फरमाई तो जिब्राइल जियो मुंहिंजा अल्लाह ऐ जिब्राइल तोखे ज़बूर किताब मां ॾिनो तूं खणी वए मुंहिंजे नबी दाऊद ॾे ऐ जिब्राइल ॾे ख़बर भला तोखे यादि आहे की न ॿुधो मुस्लमानो क़यामत जे ॾींहुं जिब्राइल भी चवंदो अल्लाह मूंखां भी विसरी अल्लाह से फरमाइंदो जिब्राइल जी मुंहिंजा अल्लाह जिब्राइल ॾे ख़बर भला तोखे इंजील किताब ॾिनमि काॾे कई इंजील 3 नंबर आसमानी किताब ए अल्लाह तुंहिंजे नबी ईसा खे ॾेई आयसि ईसा अलैहिस्सलाम खे हाज़िर कयो वञे हुकुम थींदो ईसा अलैहिस्सलाम अची हाज़िर थींदो ऐ ईसा जी मुंहिंजा या ईसा इब्न मरियम ऐ ईसा पुट मरियम जा जी मुंहिंजा अल्लाह ईसा तोखे मुंहिंजो इंजील किताब मिलियो की न हा मुंहिंजा अल्लाह तुंहिंजो इंजील किताब मांखे मिलियो ऐ ईसा नबी काॾे कई रब तुंहिंजे बाननि खे पढ़ी ॿुधायुमि अल्लाह तुंहिंजे बाननि खे इंजील किताब पढ़ी ॿुधायुमि ऐ ईसा नबी ॿुधो या ईसा इब्न मरियम अंत क़ुल्त लिन्नास इत्तखिज़ूनी व उम्मी इलाइन मिन दूनिल्लाह ऐ ईसा नबी भला तो माण्हुनि खे चयो त रब खे छॾे मुंहिंजी इबादत कयो जो मां बिना पीउ जे पैदा ईसा अलैहिस्सलाम अर्ज़ कंदो क़यामत जे ॾींहुं अल्लाह ये कीअं थो थी सघे ऐ रब जो मां तुंहिंजी ज़ात खे छॾे माण्हुनि खे चवां त मुंहिंजी इबादत कर अब तव्हां ॾिठो आहे जेके ईसाई दुनिया में हिन वक़्तु सभ खां वॾो मज़हब ईसाई अथव कहिड़ो वॾे में वॾो हिन वक़्तु दुनिया में मज़हब अथव ईसाई ॿिए नंबर ते इस्लाम अथव त ईसाइनि जे तव्हां हुन में बुर्ज खाने में इबादत खाने में वेंदव न त हो हुननि जे हिकिड़ो माण्हू छापियल हूंदो जंहिंखे ईअं फांसी ॾिनल हूंदी हीअं कंधु पासीरो हूंदो मां नऊज़ बिल्लाह हो चवनि था त इहो ईसा अलैहिस्सलाम आहे उन्हनि खे उन्ही खे असां फांसी ॾिनीसीं पर रब तो चवे क़ुर में त इहो ईसा न आहे ईसा खे मां पाण ॾे खणाए वधो आहे उहो त उन ते त मौत ई न आयो आहे चइजो सुभान हा साईं उहे ईसा अलैहिस्सलाम जे वरी साम्हूं मेणबती ॿारे वरी पूजा कंदा आहिनि अब तव्हां ॾिठो आहे जेका टाई हणंदा अथव पेंट शर्ट पाइण वारा टाई हणंदा आहिनि न हिते त टाई खे हिते हिकिड़े गुल नमूने ईअं फांसी जो निशान हीअं छापींदा अथव ज़रब जो निशान हिते हिकिड़ो गुल ठाहींदा अथव असां मुस्लमान ॼट ख़बर कंहिं शइ जी कोन त हे असां हो सम्झनि था त मुस्लमान त हिकु शो जो को गुल आहे हालांकि इहा हो टी ॾींदा आहिनि टी उन्हनि जी निशानी आहे माना ईसाई तव्हां ईसाइनि जे कब्रिस्तान में वेंदव न त वञी ॾिसो त हर क़बर ते टी छापियल हूंदव टी लॻल हूंदव मथां टी हर क़बर ते ईसाई जी ते टी लॻल हूंदव मथे टी लॻल हूंदव ऐं असां मुस्लमान हुन जो ईसाइनि जो गटु पायूं पेंट शर्ट पाए वरी तूं गटु पाए उहा टी बि पायूं अथऊं त माना असां इन बाहि जा पुॼारी हो मेणबती ॿारे हुनजी पूॼा कंदा आहिनि ऐं ईसा अलैहिस्सलाम खे चवंदा आहिनि वकालतिल यहूदु ज़ईरुन इब्नुल्लाह वकालतिन नसारल मसीह इब्नुल्लाह ईसायुनि चयो त ईसा रब जो पुटु आहे रब
रब के औलाद आए लम यलिद वलम यूलद। अल्लाह तो फरमाए दुनिया वालों न मां के मां जाओ न माखों को जाओ। अल्लाह चो पाक अल्लाह पाक है तो ईसा नबी के ये पंजी कुदरत से पैदा फरमाए आओ कि न अर्ज बेकुम ता ईसा नबी खां रब पुछंदो या ईसा इब्न मरियम ईसा पुत्र मरियम जा अंत कुल्त लिन्नास इत्तखिदूनी व उम्मी इलाइन मिन दूनिल्लाह। ईसा पुत्र मरियम जा जी मुझा अल्लाह तू मानुन के चवंदे छा रब के छडे मुजी इबादत कयो छो जो मां बिना पियो जे पैदा। ईसा चवंदो अल्लाह मां ये किए तो चई सका। अल्लाह से फरमाए ईसा मां जो इंजील किताब काडे कई। रब साईं फरमाए ईसा इंजील किताब काडे कई त ईसा अलैहि सलाम अर्ज कंदो अल्लाह मां तुझे बानन के बुधायो। अल्लाह से फरमाइंदो ईसा भला मुझे बानन मु कहीं इंजील किताब याद कयो कि न। ईसा अलैहि सलाम चंदो अल्लाह सबनी का विसरी। अल्लाह साईं फरमाइंदो ईसा नबी जी मुझा अल्लाह ईसा नबी भला तो के याद आए कि न। अल्लाह मखों भी विसरी। ऐ जिब्राइल जी मुझा अल्लाह ऐ जिब्राइल भला तुके इंजील किताब याद आए कि न। जिब्राइल चवंदो अल्लाह मुखां भी विसरी। ओ मुसलमानो हाणे वारो थो अचे हिन मिठड़े क़ुरान जो चइजो सुभान। असां तव्हां जे नबी सुणे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वारो ईंदो क़यामत जे ॾींहुं। अल्लाह से फरमाइंदो जिब्राइल जी मुझा अल्लाह आए जिब्राइल दे खबर तो के कुरान दिन में आए जिब्राइल जो कुरान काडी कई। जिब्राइल अर्ज कंदो मुझा मिठा अल्लाह अल्लाह तू जो कुरान तुझे नबी सुने मोहम्मद करीम चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ॾई आए। चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुने मोहम्मद करीम के ॾई आए मुझा अल्लाह तू जो नबी जबले नूर ते गारे हिरा में वेठो अल्लाह उते कुरान पहुंचायो मासे। रब तू जो नबी ओ जडे मक्के में आयो उन मक्के में अची करे कुरान पहुंचायो मासे। रब तू जो नबी सफर में हो मां कुरान सफर में पहुंचायो मासे। अल्लाह तू जो नबी मोहम्मद करीम चौ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह मदीने में हो तो कुरान मदीने में खणी वियो मासे। आए मुझा मिठा अल्लाह रब तू जो नबी मोहम्मद करीम अल्लाह आयशा जे बिस्तरे ते हो तो कुरान भी बिस्तरे ते खणी वेंदो मास। अल्लाह सुनो मोहम्मद मुसल्ले ते कुरान मुसल्ले ते अल्लाह तू जो नबी जाते हूंदो यो मां तू जो कुरान उते पुजायो। रब साईं फरमाइंदो मुझे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हाजिर कयो ओ क़यामत जे ॾींहुं। वाह जो भागवा नबियन जे सरदार ओ दिलबर नबी सुनी नबी के हाजिर कयो वेंदो चइजो सुभान अल्लाह। ॾाढा चइजो सुभान अल्लाह। सुनो नबी जनाइंदो रब साईं पुछा फरमाइंदो से ओ मुझा दिलबर नबी आए सुना नबी दे खबर भला मुझो कुरान तो के मिलियो कि न। हाँ मुझा अल्लाह तू जो कुरान मां मोहम्मद करीम के हिकु हिकु हर्फ मिलियो चइजो सुभान। आए मुझा सोना नबी मुझो कुरान काडे कई क़यामत जे ॾींहुं असां तव्हां जो सुनो नबी फरमाइंदो अल्लाह तू जो कुरान अल्लाह मां तुझे बानन के बुधायो पंहिंजे उम्मतन के बुधायो में अल्लाह तू जो कुरान मर्दन के भी बुधायो में अल्लाह औरतन के भी बुधायो में। आए रब करीमा
तुझो कुरान वडन के त बुधायो में कुरान ने पोड़न के भी बुधायो में अल्लाह जानन के भी बुधायो में मासूमन के भी बुधायो में आए मुझा रब्बा मर्दन के त बुधायो में पर औरतन के भी बुधायो में अल्लाह तुझो कुरान नंढन के भी बुधायुम पर वडन के भी बुधायुम रब तुझो कुरान तुझे बानन ताई हिको को हर्फ मां मोहम्मद करीम पुजाए रब साईं फरमाइंदो सोना नबी जी मुंहिंजा अल्लाह दिलबर भला इन कुरान की कहीं याद कयो की न चइयो सुभान ऐनी मदरसन वारन दे नजर कयो जेके डी रात वेठा गोडा भणियूं तडन ते पया ने असा ता इन के केड़ो भी समझो ओ हिन मिठड़े कुरान के वेठा सीने में याद ता कनो चइयो सुभान तवा के बनी बार जो फिक्र दुकान जो कारोबार जो फिक्र पर जो वाह जो ये जबानों ने जेके उथन कुरान सुमन कुरान वेहन कुरान कुरान ही कुरान चइयो सुभान अल्लाह से फरमाई दो आए मुझा सुना नबी जी मुझा अल्लाह आए मुझा मोहम्मद करीमा जी मुझा मिठा अल्लाह सुना तुझी उम्मत मां कहीं कुरान के याद कयो की न नबी सुनो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ये शान मजा कंद मथे करे अर्ज़ कंदा आए मुझा मिठा अल्लाह रब तुझे न कुरान के अल्लाह वडन त याद कयो पर मासूमन भी याद कयो अल्लाह कुरान त याद कयो पर नौजवान भी याद कयो आए मुझा अल्लाह ओ मासूम बारड़ा भी कुरान के याद कयो अल्लाह मर्द त याद कयो पर रब तुझे कुरान के और तू भी याद कयो आए मुझा मिठा अल्लाह रब अखिन वारन त कुरान के याद कयो पर अंधन भी कुरान के चइयो सुभान इहो शान हिन उम्मत के तो सबनी को किताब विसरी वेंदा हिन उम्मत जा क़यामत जे ॾींहुं हाफ़िज़ पेश थींदा जन के कुरान सीने में अल्लाह से फरमाइंदो मुझा सोना नबी आए दिलबर नबी जी मुझा अल्लाह आए सोना मोहम्मद करीमा सोना तुखे याद आए कि न अल्लाह जो नबी सुनो फरमाइंदो असा तवा जो नबी अर्ज़ कंदो मुझा अल्लाह तुझे न कुरान जो मां मोहम्मद करीम के भी हिकु हिकु हर्फ याद चइजो सुभान अल्लाह इहो शान हिन उम्मत जे नबी के हिन उम्मत जे नबी जे सदक़े